अगे हमारे वीडियो में कंहिं में बि सब स्टेशन कोन ॾेखारे पर हाणे हमारे ॾेखारींदा। हलो डूंगर का घणी भी वाटन तेवारी आडा लक लतीफ चे यज्ञा पर सुजे बारी ओ मंजिल जी मारी वो असीं हींअर यूनियन स्टेशन ते बीठा आहियूं जिते चो तरफ़ सुरंगूं आहिनि जेके पैदल माण्हू वॉक कंदा आहिनि। जी सियारे में या सर्दी घणी हुजे या बर्फ़ पए त इन्हनि ई रस्तनि तां जेको आहे सो माण्हू जेको आहे सो ईंदा वेंदा आहिनि। प्यारे दोस्तों, ही मशीन है जितां टिकट करे खरीद करे हमें हर जगह ते सफ़र करे सको था। हाँ वञूं था ट्रेन ते ट्रेन में चढ़ूं था जिते ट्रेनों जाम ट्रेनूं अचनि वञनि थियूं। हर पासे जी ट्रेन आगे मिलती तो हलो था ट्रेन ते चढ़ो। दोस्तों ही नॉर्थ बाउंड है जो नॉर्थ वाले पासे वेंदियूं ट्रेनों से हितां वेंदियूं ऐं साउथ वाले पासे वेंदियूं से अलग वेंदियूं। सबवे जो नक्शो जेके माण्हू ॾिसी पूरे टोरंटो में सफ़र कंदो आहे ऐं हर तुपके ते अव्हांखे जेको आहे सो हर स्टेशन जो नालो लिखियलु आहे जीअं मुसाफ़िर खे पढ़ण में सवलाई थिए ऐं लहण में सवलाई थिए। प्यारे दोस्तों, कदें मुसाफ़िरनि के स्टेशन हिकिड़ी स्टेशन का ॿी स्टेशन पहुचण में जाम देर भी थी वेंदी आहे। तंहिं दौरान कुछ माण्हू निंढूं कंदा आहिनि, कुछ किताब पढ़ंदा आहिनि, कुछ इंटरनेट ॾिसंदा आहिनि, कुछ फ़ोननि ते लॻा पिया हूंदा आहिनि, पर हर को माण्हू बिज़ी लॻो पियो हूंदो। प्यारे दोस्तों, हींअर घर जे बिल्कुलु वेझो स्टेशन ते असीं पहुची विया आहियूं। अॼु जो सफ़र जो ॾाढो मज़ो आयो ऐं उमेद तो अव्हांखे मज़ो आयो हूंदो। वरी अव्हां सां ॿीहर मुलाक़ात थींदी। तेसि ताईं अला भाई। आजल बार